बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वसीम वीडियो यूट्यूब चैनल में तव्हां नाज़रीन खे ख़ुश आमदीद। उम्मीद आहे त तव्हां ख़ैरियत सां हूंदा। तव्हां सां अॼु हाज़िर आहियूं मौज़ू वक़्त जी ताक़त। वीडियो शुरू करण खां अॻु में तव्हां प्यारा नाज़रीन खे अर्ज़ु आहे असांजो वसीम वीडियो यूट्यूब चैनल अगरि तव्हां पहिरीं दफ़ा ॾिसी रहिया आहियो त बेल आइकन ते क्लिक करियो जीअं त असांजी डेली नई वीडियो तव्हां नाज़रीन ताईं पहुची सघे। वक्त के तरतीब ॾियण वारे रवैये खे इख़्तियार करण घणे हद ताईं अव्हां जी चूंड ते आधारियल आहे। अव्हां खे चूंड करण आहे त अव्हां मुनज़िम थियणु चाहियो था या गैर मुनज़िम। अव्हां ते छॾियल आहे त अव्हां पंहिंजी ज़िंदगी अज़ीम तरीन मक़सद जे लाइ वक़फ़ करियो था या पोइ आम कमनि खे वधीक अहमियत ॾियो था। अव्हां हमेशह चूंड करण में आज़ादु आहियो। अव्हां जो शुरूआती कमु इहो आहे त अव्हां नाकारी प्रोग्राम खां निजात हासिल करण लाइ वाज़िह ऐं मज़बूत फ़ैसिला करियो। उन्हनि फ़ैसिलनि ते मज़बूती सां क़ाइमु रहो ऐं उन्हनि फ़ैसिलनि ते को बि समझोतो न करियो। हाणे अव्हां इहो फ़ैसिलो करणु वञी रहिया आहियो त अव्हां वक़्त खे तरतीब ॾियण जी हुनर जी महारत हासिल कंदव ऐं अव्हां जो वाज़िह तरीन मक़सदु इहो आहे त अव्हां वक़्त खे बहितर अंदाज़ में पंहिंजी कामयाबी लाइ इस्तेमालु कंदव ऐं अहिड़ी बहितर अंदाज़ में इस्तेमालु कंदव जो माण्हुनि लाइ अव्हां उन मामले में मिसाल बणिजी वेंदव। हिते घणा ई अहिड़ा तरीक़ा आहिनि जिन खे इस्तेमाल में आणण लाइ अव्हां पाण खे प्रोग्राम ॾेई सघो था ऐं पंहिंजी सलाहियतनि ऐं कारकर्दगी में इज़ाफ़ो करे सघो था। पंहिंजी लाशोर जे प्रोग्राम करण जो पहिरियों तरीक़ो हीअ आहे त पाण सां हकारी ॻाल्हि ॿोल गुफ़्तगू करण जी आदत विझो या हकारी अज़म करियो। उहे ई हुकम आहिनि जेके अव्हां जी शौर खां थींदा लाशोर में पहुचंदा आहिनि ऐं अव्हां जे इरादनि जा लफ़्ज़ जेके अव्हां पाण खे भरपूर जज़्बे ऐं पुरजोश अंदाज़ में चया हुआ अव्हां जे लाशोर में वञी अव्हां खे अमल करण ते उभारींदा आहिनि। हिते कुझु पुरज़म हुकम जेके अव्हां पंहिंजी वक़्त जे हुनर में महारत हासिल करण लाइ इस्तेमालु करे सघो था बयानु कया वञनि था। बार बार ही लफ़्ज़ वरितायो मां बहितर अंदाज़ में पंहिंजे वक़्त खे तरतीब ॾेई सघां थो। मां बहितर अंदाज़ में पंहिंजे वक़्त खे तरतीब ॾेई सघां थो। उहो बि हुकम जेको अव्हां पूरी जोश जज़्बे ऐं कामिल यकीन सां पाण खे ॾियो था इहो अव्हां जे लाशोर जो हिसो बणिजी वेंदो आहे। अव्हां जे लाशोर अव्हां जे लफ़्ज़नि ऐं एहसासनि खे मुनज़िम करे अव्हां खे उन जे मुताबिक़ अमल करण ते आमादा कंदो आहे। अव्हां लगातार ही लफ़्ज़ वरजाए सघो था मां हमेशह पंहिंजो कमु पाबंदी सां कंदो आहियां। मां हमेशह पंहिंजो कमु पाबंदी सां कंदो आहियां या मां सवलाई सां पंहिंजे मक़सदनि ते ध्यानु ॾेई सघां थो या मां पंहिंजो वक़्तु बहितर अंदाज़ में इस्तेमालु करे सघां थो। अव्हां जा उहे हकारी हुकम अव्हां ते उन असर छॾींदा ऐं अव्हां उन्हनि मां बहितर नतीजा हासिल कंदव। ॿियो तरीक़ो जेको अव्हां पंहिंजे लाशोर खे प्रोग्राम ॾियण जो इस्तेमालु करे सघो था इहो आहे तस्वर करणु। अव्हां जो लाशोर ज़हन दिमाग़ ते ठहियल तस्वीर खां तमामु जल्द मुतासिर थींदो आहे। तस्वर कयो त अव्हां तमामु घणा मुनज़िम क़ाबिल बासलाहियत ऐं असराती शख़्स जा मालिक आहियो। तस्वर करियो त अव्हां बहितरीन सलाहनि जा मालिक आहियो ऐं पंहिंजो कमु मुकमल अहलियत सां ऐं मुसर अंदाज़ में कंदा आहियो। अव्हां सभिनी खां अहम उहिदे ते आहियो ऐं सभिनी खां वधीक पघार वठो था। हिन खे पंहिंजे ज़हन ऐं दिमाग़ जे खिवास ते बार बार हलायो ऐं घणे खां घणो उन जी मश्क करियो। आहिस्ते आहिस्ते अव्हां ॾिसंदो त अव्हां जा कमु अव्हां जी तस्वरनि जे मुताबिक़ थी वेंदा ऐं अव्हां खे इत्मिनान ऐं सुकून उन वक़्तु मिलंदो जॾहिं अव्हां अहिड़ा ई अमल करणु शुरू कंदो ऐं अव्हां जी कारकर्दगी बहितर थियणु शुरू थी वेंदी। जेके ख़्याल अव्हां बार बार सोचींदा आहियो या जिन ख़्यालनि खां अव्हां मुतासिर थींदा आहियो उहे अव्हां जे लाशोर जो हिसो बणिजी वेंदा। पंहिंजे लाशोर खे प्रोग्राम ॾियण जो टियों असराइतो तरीक़ो हीअ आहे त अव्हां कई बासलाहियत ऐं कामयाब तरीन शख़्स जो किरदारु अदा करियो। तस्वर करियो त अव्हां खे कई कमु करण लाइ चूंडियो वियो आहे ऐं अव्हां खे अहिड़े शख़्स जो किरदारु अदा करण लाइ ॾिनो वियो आहे जेकी इंतहाई बासूल वक़्त जो पाबंद ऐं कामयाब शख़्स आहे। अव्हां तस्वर करियो था अव्हां रोज़मर्रा ज़िंदगी में उन कामयाब शख़्स जो किरदारु अदा करे रहिया आहियो। अव्हां उन ई वांगुरु बासलाहियत आहियो, उन ई वांगुरु वक़्त खे तरतीब ॾियण वारा आहियो ऐं उन ई वांगुरु मेहनती आहियो ऐं अव्हां उन ई वांगुरु पंहिंजे कम ते घणी महारत रखो था। पाण खे तेसिताईं उन जहिड़ो ज़ाहिर करियो जेसिताईं उन जहिड़ा न थी वञो। जॾहिं अव्हां ज़ाहिर करे रहिया हूंदा आहियो त अव्हां वक़्त खे बहितर अंदाज़ में तरतीब ॾेई वठो था त अव्हां जा अहिड़ा कम आहिस्ते आहिस्ते अव्हां जी शख़्सियत जो जज़ो बणिजी वेंदा आहिनि त अव्हां जा अहिड़ा कम यकीन सां भरपूर हुअण करे अव्हां जे लाशोर जो हिसो बणिजी वेंदा आहिनि।
बाकमाल ऐं बासरात बणिजण लाइ चोथों तरीक़ो हीअ आहे त कामयाब माण्हुनि वांगुरु सोचियो। अव्हां इल्म में जेको शख़्स पंहिंजे वक़्त खे बहितर अंदाज़ में तरतीब ॾींदो आहे उन वांगुरु अव्हां बि पंहिंजो वक़्तु तरतीब ॾियो। जेकॾहिं अव्हां कंहिं मुश्किल में फासी पिया आहियो त सोचियो त फलाणो कामयाब माण्हू जेकॾहिं उन मुश्किल में फासिया त उनखे कीअं मुंहुं ॾियां। हिकु मशहूरु अमेरिकी सदर जो चवणु आहे त जॾहिं मूंखे कंहिं मुश्किल खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे त मां पंहिंजे साम्हूं भित ते लॻल इब्राहिम लिंकन जी तस्वीर खे ॾिसी सोचंदो आहियां त जेकॾहिं इब्राहिम लिंकन मुंहिंजी जाइ ते हुजे हा त हिन मामले जो कहिड़ो हल तलाश करे हा। उन तरह आउं पंहिंजी मुश्किल जो हल तलाश करे वठंदो आहियां। पंहिंजे लाइ जो प्रोग्राम करण जो पंजो तरीक़ो इहो आहे त अव्हां तसवुरु कयो त ॿिया माण्हू अव्हां जी शानदार अंदाज़ में वक़्त खे तरतीब ॾियण वारे तरीक़ेकार खे पाण लाइ नमूनो सम्झंदा आहिनि। तसवुरु कयो त अव्हां पंहिंजी कंपनी में पंहिंजो हिकिड़ो मयार बणाए रखियो आहे। माण्हू अव्हां खां रहनुमाई वठंदा आहिनि त उहे कीअं पंहिंजी ज़िंदगी मुनज़म करे सघंदा। जेकॾहिं अव्हां बहितर कारकर्दगी करे ॿियनि जे लाइ नमूनो बणिजी वञो था त हाणे पंहिंजी सलाहियतुनि खे उजाड़ण लाइ घणे खां घणी महिनत कंदो। अव्हां घणे बहितर अंदाज़ में पंहिंजे वक़्त खे तरतीब ॾियण जी कोशिशि कंदो ऐं अव्हां इंतहाई शानदार ऐं पोइलॻी करण जहिड़ी शख़्सियत बणिजी वेंदो। अॼु असांखे ॾींदा इजाज़त। वधीक वक़्त जी ताक़त जे बारे में वधीक मालूमात वठण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल